Jai Jhulelal. Here we are in Sharda Auntie's house. She is going to show us how to make aam pana. Jai Jhulelal Auntie. जय झूलेलाल। अॼु हिकु नई जूस जी रेसिपी ॿुधायांव थी। आम पाना जेको पेट जे वास्ते ॾाढो सुठो थींदो आहे ऐं ॾाढो थादल कंदो आहे। नारियल जे पाणीअ खां बि वधीक थादल कंदो अथव इहो आम पाना। माण्हुनि खे लॻंदो आहे भई अंब ॾाढा भई गरमाश कंदा आहिनि, भिॼाए करे खाओ, पर कचा अंब पेट खे ॾाढो थादल कंदा आहिनि। हे हेल्थ खे ॾाढो सुठो रखंदा आहिनि, इम्यूनिटी वधंदी अथव ऐं ब्लड जे वास्ते ॾाढो सुठो अथव। इन करे इहो आम पाना गर्मीअ में पीबो आहे। जिते ॾाढी गर्मी हूंदी आहे इहो उन जे वास्ते ॾाढो थादल पेट खे करण जे वास्ते आहे। हिन में जेके बि अंब हुजनि, कहिड़ा बि खटा हुजनि, तोतापुरी हुजनि, जेके कचा अंब आहिनि उहो पहिरियों वढे करे कुकर में विझो। हिकु अंब में वॾो हिकु अंब में 100 ग्राम खंडु पवंदी आहे, विझी करे सीटी वॼायो। हिन में घणा अंब पिया अथव? हिन में 4 अंब। 4। हा त उहो गुटली सां सारी हा गुटलीअ सां पोइ सॼो स्क्वैश करे करे हुनखे पोइ हुनखे मशीन हलाईंदा आहियूं या मिक्सीअ में चर्न करे करे हीअं छाणींदा आहियूं। अच्छा, गुटली कढी करे हा सभु कढी करे हीअं छाणींदा आहियूं। कुकर बि पहिरियों हा इहो पल्प रेडी अथव। अंब कोई कहिड़ो बि अंब हुजे, तोतापुरी हुजे, खटो हुजे। खटे में खंडु वधीक पवंदी आहे, इन करे असां घणो करे तोतापुरीअ में ई ठाहींदा आहियूं। तोतापुरीअ में खंडु ॾाढी थोरी पवंदी आहे, माना हिकु अंब में 1 चमचो पवंदो आहे छरो खंड जो। पोइ उहो स्मैश करे करे हे छाणिबो सॼो। अच्छा, छाणीअ में हुनखे मिक्सीअ में पीसे करे जीअं नार वार कुझु बि न अचे, तंदु काई बि न अचे, छाणे करे पोइ तंहिंखां पोइ असां विझंदासीं मिक्सीअ में पुदीनो, कोतमीरी, अदरक, साओ मिर्च। हे पहिरियों पीसे सॼंदा। हा इहो पीसींदासीं। हा हे मिक्सीअ में पीसियल कोतमीरी, पुदीनो, अदरक हिन में मिक्स करे सॼो तो। हा पोइ हिन में पाणी विझी करे मिक्स करे विझणो आहे, सॼो पतरो करिणो आहे सॼे जूस खे। थोरो मथो भरो विझ राजा। थोरो अञा ॿ लोट विझो। यस बसि। हाणे कारो लूणु, जीरा पाउडर, ऐं थोरो सादो लूणु ऐं कारा मिर्च। हे मथो पवंदा आहिनि सभु मसाला। हा हिकु बॉटल में छरो 1 चमचो पवंदो आहे। हे 3 बॉटल आहिनि। त हिन में तव्हां घटि में घटि घणा लीटर पाणी विधो हूंदव? हाणे 5 लीटर। 5 लीटर। हे 5 लीटर जो, हे सॼो 8 लीटर जी बाटी आहे। एवरी डे आई सेल इट, आई नो इट नो।